ओम शांति। अज मीठा मीठा शेर बाबा ब्रह्मातन द्वारा चवंता मीठे मीठे बच्चे असां बीहर जा बाप जा ॿार आहियूं। इहे बुर्ज जो न, इहे बुर्जी आयो त पंहिंजे खे रुलाए छॾंदव। छी दुनिया में बुद्धि हली वेंदी। बाप जी याद में रहण सां अतींद्रिय सुख बारतो आहे न, उहो सुख बाप खे भुलाइण सां गुम थी वेंदो आहे। हरदम यादि रहणो खपे कि असां बाबा जा ॿार आहियूं, न त पंहिंजे खे रुलाए छॾंदो। हाणे भॻवान जा ॿार आहियूं, सभु चईंदा आहिनि हे बाबा, सभई भॻवान जा ॿार आहिनि, सभु चईंदा आहिनि हे बाबा, हे परम पिता परमात्मा रक्षा करो। परंतु बाप सां रक्षा कॾहिं थींदी आहे, इहे कंहिंखे बि पतो न आहे। साधु संत आदि कोई बि ॼाणंदा न आहिनि कि बाबा सां असांखे मुक्ति, जीवन मुक्ति कॾहिं मिलणी आहे। शिव जी भॻवान खे कण कण में चई छॾियो अथनि। हाणे तव्हां बेहद जे बाप खे ॼाणियो अथव न, मोस्ट बिलवेड बाप आहे। हुन खां प्यारी वस्तु ॿी कोई हूंदी न आहे। अहिड़े बाप खे न ॼाणण त ॾाढी वॾी भारी भूल आहे। शिव जयंती छो मल्हाईंदा आहियूं, उहो केरु आहे, इहे बि कोई न ॼाणंदो आहे। बाप चईंदा आहिनि तव्हां केतिरा बेसमझ ठही विया आहियो न, माया रावण तव्हांखे छा ठाहे छॾींदो। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा, इहा असांजी जनम भूमि आहे। मां 5000 वर्ष खां पोइ हिन सृष्टि ते ईंदो आहे। उहो पोइ चई छॾंदा आहिनि कि 40,000 वर्ष पोइ जॾहिं कलयुग पूरो थींदो तॾहिं भॻवानु ईंदो। चित्र बि ॾेखारिया अथनि त्रिमूर्ति जो। त्रिमूर्ति मार्ग नाम बि रखियो अथनि, परंतु टे मूर्ति ब्रह्मा विष्णु शंकर खे कोई ॼाणंदो न आहे। ब्रह्मा छा करे वियो, विष्णु ऐं शंकर छा कंदो आहे, काथे रहंदो आहे, कुझु बि न ॼाणंदा आहिनि। बिल्कुलु ई घोर अंधियारे में आहे। बाप आहे रचयिता। हुनजी ये केतिरी वॾी रचना आहे न, केतिरो बेहद जो नाटक आहे। हिन में बेहद जा मनुष्य रहंदा आहिनि। अॼु खां 5000 वर्ष पहिरियों जॾहिं सतयुग हुयो, भारत में हिन लक्ष्मी नारायण जो राज हुयो, त ॿियो कोई राज्य न हुयो। हुन समय ॿियो कंहिंजो बि राज्य न हुयो। भगवती श्री लक्ष्मी भगवान श्री नारायण खे चइबो आहे न। राम सीता खे बि भगवान राम भगवती सीता चईंदा आहिनि। हाणे इहा भगवान नारायण भगवती लक्ष्मी काथां आया, राज्य कीअं करे विया, काथां आया, राज्य करे विया, परंतु हुनजी जीवन कहानी त हिकु बि न ॼाणंदो आहे। सिर्फ़ु ॻाईंदा रहंदा आहिनि हे भॻवान दुख हरता सुख हरता, परंतु ही कंहिंजी बुद्धि में न ईंदो आहे कि उहो दुख हरता सुख हरता कीअं आहे, कहिड़ो सुख असांखे ॾिनो आहे, कॾहिं दुख असांजा हरदो आहे, कुझु बि त न ॼाणंदा आहिनि। तव्हां ॿार हाणे हिते राजयोग सिखो था, भगवती लक्ष्मी भगवान नारायण ठहिण लाइ ॼाणंदा आहियो। भगवती सीता भगवान राम बि ठहिण जा आहिनि। 8 जन्म सतयुग में पूरा करे पोइ राम सीता जी राज्य में ईंदा। 21 जन्म जे लाइ बीहर जी राजा ई तव्हां हिते स्थापन था करो न। तव्हां भगवती भगवान स्वर्ग जा मालिक था ठहो। स्वर्ग कोई आसमान में न आहे, इहे बि कंहिंखे पतो न आहे। बिल्कुलु ई तुच्छ बुद्धि आहे। चईंदा आहिनि फलानो स्वर्ग पधारियो, परंतु सम्झंदा न आहिनि। सम्झंदा कुझु बि न आहिनि। अच्छा छा क्रिश्चन बौद्धी सभु हेवन में ईंदा, उहो हुननि जो धर्म त पोइ स्थापन थींदो आहे। पोइ स्वर्ग में कीअं अची सघंदा आहिनि। स्वर्ग कंहिंखे चइबो आहे इहो बि हुननि खे पतो न आहे। सन्यासी त चईंदा आहिनि ज्योति ज्योत में समायो। पोइ चईंदा आहिनि निर्वाण धाम वियो। निर्वाण बि त लोक आहे न, उहो त निवास स्थान आहे। ज्योति ज्योत में लीन थियण जी त कोई ॻाल्हि न आहे। ज्योति में मिली वञे पोइ त आत्मा ई ख़तमु थी वञे, खेल ई ख़तमु। हिन ड्रामा में ड्रामा खां कोई भी आत्मा छुटी न सकती आहे, कोई भी मोक्ष पाए न सकती आहे। गीत जो अर्थ भी माण्हू न सम्झंदा आहिनि कि बचपन कहिड़ा बचपन जा ॾींहं न भुलायो। त बाबा पाण खे हर हिकु ॻाल्हि यथार्थ थो ॿुधाए कि हाणे जेको पाण आत्माउनि खे बाबा ज्ञान अची ॾिए थो, बाबा असांखे अची मिलियो आहे, इहे जेका सुख आहिनि इनखे न भुलाइजो, न त पोइ रोइणो पवंदो। न जीवन मुक्ति जो अर्थ कोई सम्झंदो आहे, न आत्मा परमात्मा जो अर्थ सम्झंदा आहिनि।
बाप चईंदा आहिनि तव्हांजी शक्ल त मनुष्य जहिड़ी अथव जो इन देवी देवताउनि जी बि हुई। सत्युग आदि में देवता हुया, उन्हनि जो राज्य 2500 वर्ष हलियो। बाक़ी 2500 वर्ष जी ॻाल्हि आहे जंहिंमें ॿिया सभु धर्म ईंदा आहिनि। 5000 वर्ष पहिरियों मनुष्य 5000 वर्ष जे बदिले मनुष्य चई छॾींदा आहिनि लाखों वर्ष कल्प वृक्ष जी आयु आहे। परंतु तव्हांजी ॻाल्हि सम्झण जे लाइ बि न ईंदा आहिनि। ईंदा उहे ई जेका कल्प पहिरियों आया हूंदा। पहिरियों त सम्झाइणो आहे हिकु हद जो सन्यास आहे जो सन्यासी माण्हू गरबा छॾे जंगल में रहंदा आहिनि। पहिरियों उहो सतो प्रधान हुया, पोइ हाणे तमो प्रधान ठहिया आहिनि। त जंगलनि मां अची करे वॾा वॾा महल ठाहे करे था रहनि। इन सन्यासियुनि बि पवित्रता जे आधार सां भारत खे थमाइनि, भारत जी सेवा कनि। ये सन्यासी धर्म न हुजे हा त भारत हिकदमि विकारनि में जली मरे हा, पतित थी वञे हा न, पतित ठही वञे हा ज्यादा। हाणे त थी वियो आहे, लेकिन उन समय इन्हनि जी तपस्या सां थमियो रहियो। हाणे त इन्हनि जी बि एॾी तपस्या न आहे त ॾिसो केॾी बुरी हालत आहे। ये बि ड्रामो ठहियलु आहे। उन खां पहिरियों उन्हनि में पहिरियों पवित्रता जी ताक़त हुई जंहिंसां भारत थमायो हुयो रहियो था। भारत में विकार थोड़ा घटि हुया। इन देवताउनि जो जॾहिं राज्य हुयो त भारत केतिरो साहूकार हुयो, उन समय कोई विकार न हुयो। इन्हनि जे एतिरा वॾा वॾा हीरे महल हुया इन्हनि जा, उहे सभु काॾे विया, सभु हेठि हली विया। लंका और द्वारिका जे लाइ चईंदा आहिनि समुद्र जे हेठां हली वई। हाणे त आहे न, सोने जा महल आदि सभु हुया न। जॾहिं मंदिर आदि में हीरा लॻाए सघंदा आहिनि त छा हुते न हूंदा? केतिरी तव्हां ॿारनि खे ख़ुशी हुजणी खपे। बाबा वरी खां आया आहिनि। बाबा चवनि था मूंखे यादि करो। यादि हिक खे ई करिणो आहे जंहिंसां विक्रम विनाश थियनि, परंतु उहो भुलिजी वेंदा आहिनि ऐं देहधारी जी यादि अची वेंदी अथनि बाबा खे भुलिजण सां। देहधारी जी यादि सां कुझु फ़ाइदो थोरी थींदो आहे। बाप चईंदा आहिनि मामिकम यादि करो, कहिड़ी बि देहधारी खे यादि न करो। ॾिसो अम्मा मरे त बि हलवो खाइणो आहे। हिकु बाप जी यादि सां ई त कमाई थिए थी असांजी। असां शिव बाबा जा ॿार आहियूं न, हुन खां विर्तु वठिणो आहे। हिन समय बाप खे यादि न कंदा त पोइ ॾाढो पछताइणो पवंदो, ॾाढो रोइणो पवंदो। विश्व जो मालिक ठहिण वारनि खे रोइण जी थोरी दरकार आहे। तव्हां बाप खे भुलिजंदा आहियो तॾहिं ई माया थप्पड़ लॻाईंदी आहे। इन करे बाबा बार बार सम्झाईंदा आहिनि कि बाप खे ऐं विर्त खे यादि करो। अमरनाथ अमरपुरी में हिकु पार्वती खे वेही कथा न ॿुधाई, ज़रूरु ॿियनि बि ॿुधियो हूंदो न। जो बि मनुष्य मात्र आहे सभिनि खे बाप सम्झाईंदा आहिनि कि हाणे पतित न ठहो, ये अंतिम जन्म पवित्र ठहो। हुते स्वर्ग में कोई विकार न हूंदो आहे। अगरि हुते बि विकार हुजे त पोइ स्वर्ग और नर्क में फ़र्क़ु छा हुजे। देवी देवताउनि जी महिमा ॻाईंदा आहियूं था, सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण। भॻवानु अची करे भॻवानु भगवती ई ठाहींदो न, सिवाइ भॻवान जे कोई ठाहे न सघे। भॻवानु त हिकु ई आहे, रायल बि आहे भॻवानु भगवती जी राजधानी। यथा राजा रानी तथा प्रजा भी उहो ई हूंदी, वैसे ही हूंदी न। जीअं राजा रानी हूंदा उहो ई हुननि जी प्रजा हूंदी। परंतु भॻवानु भगवती काॾे विया ये कंहिंखे बि पतो न आहे। हुननि खे भॻवानु भगवती न चई सघंदा आहियूं। शिव जी इन करे हुनखे आदि सनातन देवी देवता चईंदा आहिनि। शिव जी भॻवानु त निराकार आहे न, जंहिंजो शरीर न आहे। हा, भॻवानु हुननि खे अहिड़ो ठातई, उहो भॻवान जे पढ़ाई लिखाई सां अहिड़ा ठहिया त उन्हनि खे भॻवानु भगवती चईंदा आहियूं। लेकिन असल में उहो भॻवानु भगवती थोरी आहिनि, उहो त देवी देवता आहिनि। इहे कंहिंखे बि पतो न आहे। हिननि जी ब्रह्मा जी आत्मा खे बि बाप सम्झाईंदा आहिनि। हिकु बाप जी हिकु दादा जी, ॿ आत्मायूं आहिनि न। हिकु आत्मा 84 जनम वठंदी आहे ब्रह्मा बाबा जी, ऐं ॿी आत्मा पुनर्जन्म रहे था शिव बाबा जी। बाप कॾहिं पुनर्जन्म थोरी वठंदो आहे। हिकु बार अची करे सॼे विश्व खे पवित्र ठाहिण लाइ
असांखे राजयोग जी शिक्षा ॾींदो आहे। बाप तव्हांखे सम्झाइनि था, मां हिन में प्रवेश कयो आहे, इहो 84 जन्म भोगे आयो आहे। हाणे हिननि जे ॾाढे जन्म जो इहो अंतिम जन्म आहे। हाणे मां निराकार आहियां, त कीअं अची करे ॿारनि खे राजयोग सेखारियां? प्रेरणा सां त कुझु थी नथो सघे। कृष्ण भॻवान वटि त आहे न, उहो कीअं अची सघंदो आहे हिन कलयुगी दुनिया में? वो तो सत्युग जो प्रिंस हूंदो न, 16 कला संपूर्ण, पोइ त्रेता में 14 कला थी वेंदो, पोइ द्वापर में कृष्ण खे छो वठी आया आहिनि? उन्हनि खे त पहिरियों अचिणो आहे न। सृष्टि जो पालनहार आहे, त सृष्टि जे आदि में ईंदो या मध्य में ईंदो? बाप चवंदा आहिनि पहिरियों बाप खे यादि करो, न त माया हिकदमि थप्पड़ मारे छॾंदी आहे। छुई मुई जो हिकु झाड़ हूंदो आहे न, हथु लॻायो त मुरझाइजी वेंदो आहे। तव्हांजो बि अहिड़ो ई हाल थींदो आहे। बाप खे यादि न कंदव त खलास। गीत में बि ॿुधियो न, बचपन जा ॾींहं भुलाए न छॾिजो। बाप खे भुलियो त किथे न किथे चोट लॻी वेंदी। बाप चवंदा आहिनि तव्हां असांजा ॿार आहियो न, इहो शरीर त विष जो पैदा आहे। उहो हिन जा लौकिक माउ बाप आहिनि न, हीअ त पारलौकिक बाप आहे। इन्हनि खे पोइ अलौकिक बाप चईंदासीं, ब्रह्मा बाबा खे। इहो हद जो थी वियो ऐं शिव बाबा बेहद जो आहे। हाणे ॾिसो, इहो लौकिक बच्ची निर्मल शांत आहे। ये लौकिक भी आहे, अलौकिक भी आहे, पारलौकिक भी आहे। निर्मल शांता दादी ब्रह्मा बाबा जी लौकिक बेटी भी हुई, शिव बाबा जी पारलौकिक ॿार हुयो, ऐं ब्रह्मा बाबा जी अलौकिक ॿार थी वई। बाक़ी शिव बाबा जा त भाई भेण आदि त कोई आहे न लौकिक न अलौकिक न पारलौकिक। केतिरो फ़र्क़ु आहे न। हिकु बाप जो ठहिण मासी जे घर थोरी आहे। अहिड़े बाप सां संबंध जोड़ण में टाइम लॻंदो आहे। शिव बाबा जी यादि में रहण ॾाढी वॾी महिनत आहे। कई 50 वर्ष सां रहण वारा, 50 सालनि खां ज्ञान में हलण वारा बि सॼो ॾींहुं शिव बाबा खे यादि ई न कंदा आहिनि। इहे अहिड़ा बि आहिनि। ऐं सभिनि खे भुली हिक खे यादि करणु ॾाढी महिनत आहे। कोई हिकु पर्सन बि यादि करे, कोई हिकु पर्सन, कोई 2%, कोई अधु पर्सन बि मुश्किल यादि कंदो आहे। इहा ॾाढी भारी मंज़िल आहे। त बाप सम्झाईंदा आहिनि बचपन खे कॾहिं भुलाइजो न। असां ज्ञान में जॾहिं ईंदा आहियूं त हिन समय केॾो उमंग ईंदो आहे न, उहो ॾींहुं कॾहिं भुलाइजो न। बाप सां स्वर्ग जो वरितो थो मिले। तव्हां ॼाणंदा आहियो असां जीते जी मरी करे बाप जा अची करे ठहिया आहियूं न, नई दुनिया में वञण जे लाइ। त स्थाई ख़ुशी रहणी खपे। ओहो, असां डबल सिताश ठहिण वारा आहियूं। मनुष्य थोरी ॼाणंदा आहिनि कि सत्युग में न देवताउनि जा 16 कला संपूर्ण, 14 कला संपूर्ण छो चईंदा आहिनि? देवताउनि खे सत्युगी देवता ऐं त्रेता वारनि खे 14 कला छो चईंदा आहिनि? कुझु बि न ॼाणंदा आहिनि। इहे भक्ति मार्ग जा शास्त्र आदि पोइ बि ठहींदा। इहे हठ योग, तीर्थ यात्रा आदि सभु पोइ वरी थींदा। परंतु हिन सां छा थींदो? छा हेवन में हली वेंदो? न, पर ॾाढा रिद्धि सिद्धि सां कमु कंदा आहिनि। रिद्धि सिद्धि वारा ॾाढा आहिनि। हज़ारों मनुष्य हुननि जे पिछाड़ी रहंदा आहिनि। रिद्धि सिद्धि सां ॾाढी घड़ियूं आदि चीज कढंदा आहिनि। इहे थोरी सम्झंदा आहिनि कि अल्पकाल जे लाइ सभु आहे। हिन में ॾाढी महिनत करणी पवंदी आहे। इहे रिद्धि सिद्धि आदि सिखण जी बि किताब हूंदी आहे। केतिरा लाखों मनुष्य हुनजे पुठियां पइजी वेंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो असांखे बाबा खां स्वर्ग जो वरितो थो मिले। हिन अखियुनि सां कुझु ॾिसंदा आहियो, हिन अखियुनि सां जो कुझु ॾिसियो था उहो न रहंदो। बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां अशरीरी आया आहियो, पोइ शरीर सां गॾु पार्ट वॼायो। अगरि 84 लाख जो हिसाब किताब ॿुधायूं त 12 मास लॻी वञे। इहो त थी न सघंदो आहे। 84 जन्मनि जो हिसाब किताब केतिरो बिल्कुलु सहज आहे न। तव्हां 84 जो चक्कर लॻाईंदा रहंदा आहियो। सूर्यवंशी आहिनि त चंद्रवंशी न आहिनि। सूर्यवंशी घरानो पूरो थींदो, पोइ चंद्रवंशी घरानो ईंदो। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो असां ब्राह्मण वंशी खां पोइ देवता ठहिया आहियूं।
इन करे असां पढ़ाई था पढ़ूं न, ये सीढ़ी हेठि उतरंदा उतरंदा वैश्य शूद्र अची करे ठहिया आहियूं। हाणे पंहिंजे 84 जन्मनि जी स्मृति आई न तव्हां सभिनि खे, ये चक्कर भी यादि करिणो आहे। बाप खे यादि करण सां एवर हेल्दी वेल्दी ठही वेंदव, पाप कटिजी वेंदा। चक्कर खे ॼाणण सां चक्रवर्ती ठही वेंदव न। तव्हां ॼाणंदा आहियो ये पुरानी दुनिया कब्रिस्तान थियणी आहे, कुझु बि न रहंदो, ख़तमु थी वेंदो। राम गयो, रावण गयो। राम जो केतिरो छोटो परिवार हूंदो सत्युग में, हाणे रावण जो केतिरो वॾो परिवार आहे। ॿार ॼाणंदा आहिनि कीअं राजधानी थी स्थापित थिए न, हर ॻाल्हि में पुरुषार्थ वठ। बाप पुरुषार्थ कराईंदा आहिनि, ॿार मूंखे यादि करो, जीअं बाप सां अथाह स्वर्ग जी बादशाही थी मिले। छा हुनखे यादि न कंदव? बाप स्मृति ॾियारंदा आहिनि कि तव्हां स्वर्ग जा मालिक हुयो, हाणे वरी खां पुरुषार्थ करे स्वर्ग जा मालिक ठहो। छा? ओम शांति। वरदान आहे नॉलेज जे लाइट माइंड द्वारा कमज़ोर संस्कार के समाप्त करण वारा शक्ति संपन्न ठहो। नॉलेज सां पंहिंजे कमज़ोर संस्कार जो मालूम त पइजी वेंदो आहे। जॾहिं हुन ॻाल्हि जी सम्झानी मिलंदी आहे त उहो संस्कार थोरे समय जे लाइ अंदरि दॿी वेंदो आहे, लेकिन कमज़ोर संस्कार समाप्त करण लाइ लाइट ऐं माइट जी एक्स्ट्रा फोर्स जी आवश्यकता आहे। हिन लाइ मास्टर सर्वशक्तिवान मास्टर नॉलेजफुल सां गॾु गॾु चेकिंग मास्टर ठहो। नॉलेज द्वारा स्वयं में शक्ति भरो, मनन शक्ति खे वधायो त शक्ति संपन्न थी वेंदो। स्लोगन आहे जिते सर्व प्राप्तियूं आहिनि हुते प्रसन्नता आहे। अच्छा, ओम शांति।